बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, एक नई वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। प्यारा दोस्तों, अॼु मां सोशल मीडिया ते हिकु वीडियो ॾिठो जेको वायरल थी रहियो हो, जंहिंजे बारे में मां इंफॉर्मेशन वरिती ऐं उहा ई इंफॉर्मेशन अव्हां सां शेयर करणु वञा पियो। मां जेको वीडियो ॾिठो उन में इहो ॿुधायो पियो वियो त अदाकारा शबीरा चन्ना जी धीअ अदाकारा नादिया चन्ना जी तबियत हसास थी वई आहे। उनखे बेहोशी जा दौरा पइजी रहिया आहिनि ऐं उनखे हॉस्पिटल एडमिट कयो वियो आहे। त छा इहा ॻाल्हि सही आहे या न, इन जे बारे में अव्हांखे अॼु कुझु ॿुधाईंदासीं। त प्यारा दोस्तो, अदाकारा शबीरा चन्ना जी धीअ अदाकारा नादिया चन्ना जी तबियत नासाज़ न थी आहे। अदाकारा नादिया चन्ना हिन महिल पंहिंजे घर में महफ़ूज़ आहे ऐं अदाकारा नादिया चन्ना जी तबियत में का बि गड़बड़ न थी आहे। अदाकारा नादिया चन्ना खे ॿांह जो फ्रैक्चर ज़रूरु आहे, जंहिंजी ट्रीटमेंट हली रही आहे। अदाकारा नादिया चन्ना बिल्कुलु ठीकु आहे ऐं अदाकारा नादिया चन्ना हिन महिल पंहिंजे घर मौजूदु आहे। अदाकारा शबीरा चन्ना जे टीजे जे मौक़े ते अदाकारा आलिया चन्ना ऐं ॿिया खोड़ सारा अदाकार मौजूदु हुआ, पर अदाकारा नादिया चन्ना नज़र न आई, जंहिंजे करे इहे अफ़वाह हलियूं पए त अदाकारा नादिया चन्ना जी तबियत ठीकु न आहे। पर ईअं न आहे। अदाकारा नादिया चन्ना सां ॻाल्हि ॿोल करण ते अदाकारा नादिया चन्ना ॿुधायो त मुंहिंजी तबियत बिल्कुलु सही आहे। मां अपील थी कयां पंहिंजे सिंध वासियुनि खे त मुंहिंजी अमीअ जी मग़फ़िरत लाइ दुआ कनि ऐं दुआ करे कमेंट में आमीन ज़रूरु लिखिजो।